माशाल्लाह मुझे स्कूल जा नंढड़ा शागिर्द आहिनि जेके पंहिंजे नलके ते वज़ू करे रहिया आहिनि। छो त असां पंहिंजे स्कूल में सुबुह जो क़ुरान पाक जी तालीम ॾींदा आहियूं। उन खां पोइ आउं पंहिंजा जेके प्राइमरी सब्जेक्ट आहिनि उन्हनि खे पढ़ाईंदा आहियूं। तक़रीबन 9 बजे ताईं असांजे स्कूल में क़ुरान पाक पढ़ियो वेंदो आहे। उन जे करे मुंहिंजा ॿार सुबुह सां पंहिंजे स्कूल में वज़ू करे रहिया आहिनि। ऐं हीउ जेको हैंडपंप तव्हां ॾिसो पिया, ही उहो हैंडपंप आहे। असांजे ॻोठु गुल मोहम्मद राहो में पाणी जी का बि सहूलियत कोन मौजूदु हुई। बाबा हिकिड़ो मिंट असांजे ॻोठु गुल मोहम्मद राहो में पाणीअ जी करीम थोरो बाबा हिकिड़ो मिंट साइड थी वञो राणा। असांजे ॻोठु गुल मोहम्मद राहो में पाणी जी का बि सहूलियत मौजूदु कोन हुई। ऐं अल्हम्दुलिल्लाह जॾहिं असां पंहिंजो स्कूल स्टार्ट थियो उन खां पोइ रब पाक असां ते महिरबानी कई, अल्लाह साईं असां ते महिरबानी कई। न त तक़रीबन किन सालनि खां असांजे ॻोठु गुल मोहम्मद राहो में जर मिठो कोन हुयो। ऐं हीअ सभु रब पाक जी भलाई आहे। असांजे स्कूल जे नंढड़नि बचड़नि जे सदके में अल्लाह पाक असांखे हे मिठे पाणीअ जी नेमत ॾिनी आहे, जंहिंसां माशाल्लाह मुंहिंजे स्कूल गुल मोहम्मद राहो में ही हैंडपंप लॻल आहे, जिते मुंहिंजे स्कूल जा नंढड़ा ॿार वज़ू करे रहिया आहिनि ऐं ही सुबुह सां क़ुरान पाक पढ़ंदा। हा भले वज़ू कयो बाबा, वज़ू कयो, शाबाश। रियाज़ छो वज़ू कयो बाबा, करे छॾियो ठीकु आहे, शाबाश ज़बरदस्त। हलायो पाणी ॾिसो पंहिंजे नलके, पाणी पीअंदा बि इहो ई पाणी आहियूं न, शाबाश।